साईं नूर आलाई साहब वरी महिरबानी बशीर साहब। दोस्तो असांजे हिन सिंधी सकाफ़त जे हिकु अनमोल अजरक जो असां जेको आहे सो इफ़्तिताह करे रहिया आहियूं, महूरत थी रहियो आहे, जंहिंमें असांजी सिंधी ज़ुबान जी महान जेका लुगत आहे उनजे लाइ जेको आहे असां हिकिड़ो साईं नूर आलाई साहब बहितरीनु हिकिड़ो अजरक पेश कयो आहे, जंहिंमें असांजे अल्फ़ाबेट जेका आहे उहा शामिलु कई वई आहे। हीअ सिंध जी सकाफ़त जी अनमोल घड़ी आहे, तव्हां हिनखे ॾिसी सघो था। दुबई में हिनजो असां इफ़्तिताह करे रहिया आहियूं। साईं नूर आलाई साहब पाण क़दम भरे हिते आयो आहे। सिंध फ्रेंड्स फोरम दुबई तरफ़ां ई जेको आहे सो महूरत थी रहियो आहे। असांजे हिंद सिंध खां आयल दोस्त जेके से आया आहिनि, तमामु जस लहनि सॼी संगत खे जस आहे। असां ई महूरत करे रहिया आहियूं। तव्हांखे असां नज़दीकी तौर ते ॾेखारियूं त असांजी जेका आहे सो माना सूरत तख़्ती हिन ते जेको आहे सो छाया कई वई आहे सिंधी सकाफ़त जी अजरक जी, जंहिंमें तव्हांखे हर हरफ़ जेको आहे सो मिली सघे थो पियो, हर अखर। सभ खां वधीक ख़ूबसूरत सीन नून ऐं दाल धोबी लॻे थो जंहिं ते सिंध ठहे थी। साईं तव्हां असांजे सिरे साईं, जय झूलेलाल साईं।